अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी तो अज जे व्लॉग में तमाम संगत के दोस्तन के भलीकार था अचूँ। अज जो रूट है अज अस घुमण वञूं था क़ोरनेश। असां हींअर जो बस सर्विस ते वेठा मेट्रो बस सर्विस है, ये बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट करंदी है। मेट्रो ट्रेन वटि छॾींदी असांखे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ हुनजी बोगी है। हीअ एयर कंडीशनर रूम है, मतलब वेटिंग एरिया ठहियल ईअं बल्कि असांजे पाकिस्तान में आहे कोन। अला कंदो त नेट थींदो, हिते वॾी फैसिलिटी आहे माशाल्लाह। संगत वेठी आहे, दोस्त असां सां गॾु आहिनि। मोहम्मद आरब आहे, थोरो व्यू ॾेखार। मोहम्मद आरब आहे, काइम अली आहे, पंहिंजो मोहम्मद हसन आहे, ऐं जेको कैमरामैन आहे मुख उहो आहे शहज़ोर अली। हुनजी बि कुझु महिनत आहे, कुझु ॿुधाइणो पवंदो। ऐं हिते वेटिंग करण जे लाइ तव्हांखे का मुश्किल न आहे, तव्हां 5 कलाक वेहो त को मसलो आहे। हालांकि बस त 3 सेकंड मिंट में अची थी वञे, पर हिते वाईफाई सर्विस बि अवेलेबल आहे। हिते फ्री ऑफ कॉस्ट वाईफाई हलंदो आहे। तव्हां को आणंदो पंहिंजो वाईफाई त इंशाल्लाह तव्हांखे फ्री वाईफाई मिलंदो। कहिड़ी वॾी सहूलियत आहे माशाल्लाह। अला करे त पाकिस्तान में बि इहो कमु थियणु खपे यार। बस अची हुई, मेट्रो बस तव्हां ॾिसी सघो था। ऐं असां हिन ते हींअर ट्रेवल कंदासीं, ठीकु आहे। हीअ मेट्रो बस आहे, सेंसर ओपन डोर आहिनि। स्टाफ खां अलावा जेको आहे बस में बि फ्री वाईफाई सर्विस आहे। तव्हां जिते बि वञो बस में बि फ्री वाईफाई सर्विस आहे। ऐं हीअ QR कोड आहिनि, ऐं QR कोड खे तव्हां जीअं स्कैन कंदव त तव्हांजो वाईफाई चालू थी वेंदो। ऐं हिते ज़बरदस्त सीटूं बि ज़बरदस्त आहिनि, 1x1 सीट आहे। अगरि जेकॾहिं सीट फुल थी वञे बीह बि सघे थो, हिननि खे वठी करे बीह बि सघे। मेट्रो ट्रेन ते हाणे चढ़ंदासीं। मेट्रो ट्रेन जो स्टॉप अची वियो आहे। हवाली चओ संगत। ये मेट्रो ट्रेन सर्विसेज आहिनि तक़रीबन अंडरग्राउंड आहिनि। अंडरग्राउंड ऐं जे हेठां मेट्रो ट्रेन हलंदी आहे, मथां प्लेन आहे, बिल्डिंग वन, रोड, रस्ता, हर शइ लॻियल आहिनि। ऐं हीअ जेको आहे सो पहिरियों स्टेशन आहे वापसी जी, ऐं हीअ क़ोरनेश वञण वारी साइड जी स्टेशन आहे। ऐं तमामु ज़बरदस्त माहौल आहे, सॼो कमु अंडरग्राउंड आहे। लिफ्ट ते छॾ बसि, हिन ते हलूं। हे बि लिफ्ट आहे, अचो। वाह वाह, सॼो सिस्टम लिफ्ट सिस्टम आहे। माना पंधु करण जी, वॉक करण जी का बि ज़रूरत न आहे। संगत अचो, वाह अचो। तव्हांखे टिकट बि मिली सघंदी। हिते बैंक ATM सिस्टम बि आहे। स्टेशन जो जेको आहे सो ॾसे थी मैप। ऐं हीअ जेको आहे सो क़ाइम ख़ान, इहो छा पिया कयो था? असां हिन में कार्ड में जेको आहे न बैलेंस पंहिंजो पाण विझणो पवंदो आहे। हिन में 4 रियाल आहिनि। हाणे घणा एड था कयो? सॉरी 10 रियाल एड इंक्रीज़ कई। वाह वाह, पैसा हितां विझबा। असांजे मुल्क में ATM मां निकिरंदा आहिनि, हिते विझणा था पवनि। वाह, नओं सिस्टम आहे। हा थियो, 10 रियाल अची विया। वाह वाह, ज़बरदस्त। टोटल ईअं पंहिंजो चेक थो करे शहज़ोर ख़ान। शहज़ोर ख़ान तुंहिंजो बैलेंस घणो आहे? अची वियो हाणे लॻाई। वाह वाह, 26 रियाल जान शहज़ोर जे अकाउंट में। वाह वाह, टेक कयली न। हाँ, ये मोहम्मद आरब जो कार्ड आहे। मोहम्मद आरब तुंहिंजे में 8 रियाल। यार हे न नओं आयो 8 रियाल खपाए छॾी। हेॾा सही ते हिनखे हिते मशीन में कार्ड स्कैन कराइणो आहे। कार्ड बटू में हुजे त को मसलो न आहे, हली वेंदो। बटू में बि स्कैन थी वेंदो आहे। स्कैनर सिस्टम हिन जो तमामु तेज़ आहे। अचो मोहम्मद आरब अची वियो। वाह वाह, तमामु ज़बरदस्त। जेको सो रेलवे स्टेशन जो मैप आहे, हिते ॿुधाइजे स्टेशन कहिड़ी कहिड़ी। असांजे लाइ स्टेशन आहे नंबर आहे क़ोरनेश। असांजी स्टेशन आहे क़ोरनेश। असांखे क़ोरनेश स्टेशन मिलंदो आहे। थोरो ज़ूम कर। ट्रेन अची चुकी आहे, ट्रेन में वञी रहिया आहियूं। अचो अचो, तव्हांखे दीदार कराईंदा। जस्ट वेट, अची वई आहे। ओके
विजिट कंदासीं संगत सां गॾु। ये असांजो सफ़र हुयो ट्रेन जो माशाल्लाह ज़बरदस्त। ये असां पहुची विया आहियूं क़ोरनेश। हवा हेॾां थोरो विजिट करो, क़ोरनेश जो विजिट करासीं। अचो अचो हलो हलो थोरो ये क़ोरनेश आहे, क़ोरनेश माशाल्लाह। हवा अचो संगत ज़बरदस्त। VIP क़ोरनेश शहर जी मज़ा ई पंहिंजा आहिनि। वाह वाह। ही क़ोरनेश जी छित आहे माशाल्लाह ज़बरदस्त। क़ोरनेश तव्हां भी अचो एक दफ़ो विजिट किए। ओके ज़बरदस्त। साइकिल्स आहिनि ये किराए ते मिलंदियूं आहिनि हिते ऐं हिन जो किरायो हूंदो आहे। तव्हां किथे बि घुमी सघो था। ज़बरदस्त साइकिलूं आहिनि, बैटरी वारियूं आहिनि, बग़ैर बैटरी वारियूं आहिनि। शाम जो पहर आहे ऐं माशाल्लाह समुंड जो व्यू आहे, तमामु ज़बरदस्त व्यू आहे ऐं संगत खे ॾेखारियूं था। अचो फिशिंग करे रहिया आहिनि। मच्छियूं पकड़ियूं आहिनि। वाह वाह ज़बरदस्त। हिते आहे सबको पंहिंजी मस्ती में मस्त आहे। इसी ऑटोमेटिक फुआरो आहे, ये जो आहे छबरनि खे ऑटोमेटिक पाणी ईंदो आहे। तमामु ज़बरदस्त टेक्नोलॉजी आहे।
बोला तो सांग ओ कायम खान मी सांगत काय या चलो हा वेल डन